अस्सलाम वालेकुम साथियों, हक मौजूद इंडस्ट्रेक केबल कार साथियों, जगह तव्हां असांजो यूट्यूब चैनल इंडस्ट्रेक अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी पहिरियां हिनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा त जीअं तव्हां असांजा वीडियोज़ ॾिसी सघो सभ खां पहिरीं। दोस्तो, हीअ असांजो पहिरियों ट्यूटोरियल वीडियो आहे। हिन में जेकॾहिं तव्हांखे के बि कमियूं पेशियूं नज़र अचनि त कमेंट बॉक्स में ज़रूरु नोट कराईंदा त जीअं असां पंहिंजे चैनल खे वधीक बहितर बणाए सघूं। दोस्तो, त हाणे शुरू कयूं था सिंधी ॿोलीअ खां। त दोस्तो, अॼु पाण सिखंदासीं कंप्यूटर में सिंधी ॿोली कीअं इंस्टॉल कजे या कंहिं बि ऑपरेटिंग सिस्टम में सिंधी ॿोली आसानीअ सां कीअं लिखी सघिजे। त दोस्तो, उन जे लाइ सभ खां पहिरीं ज़रूरी आहे त पाण वटि MB सिंधी नाले सॉफ्टवेयर मौजूदु हुजे। जेकॾहिं MB सिंधी सॉफ्टवेयर तव्हां वटि मौजूदु नाहे त उहो सॉफ्टवेयर जदीद सिंधी कंप्यूटिंग जे बानी अब्दुल माजिद बुरगड़ी जी ऑफिशियल वेबसाइट तां तव्हांखे मिली वेंदो। burgadi.com कंहिं ब्राउज़र ते लिखंदव त तव्हांखे हीअ ख़ूबसूरत डिज़ाइन कयल वेबसाइट मिलंदी, जंहिं ते तव्हां ॾिसी सघो था सिंधी इंस्टॉल ऐं MB सिंधी जो लोगो आहे। हिन लोगो ते क्लिक कयो त पाण खे जेको आहे सो मिली वेंदो साम्हूं जेको मवादु आहे सिंधी ॿोली जे इंस्टॉल करण जे हवाले सां। जीअं ॾिसो, हिते MB सिंधी ASCII 2.0 या मुख़्तलिफ़ ऑपरेटिंग सिस्टम्स जे लाइ सिंधी कीबोर्ड मौजूदु आहिनि। उन्हनि में अबंटू, लिनक्स ऐं एप्पल जे ऑपरेटिंग सिस्टम जे लाइ पिणु मौजूदु आहे। तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो पिया। त दोस्तो, असां वटि हिन महिल एक्टिव आहे विंडोज़ 8.1। उन जे करे असां ही खणंदासीं जेको विंडोज़ 8 ऐं 10 जे लाइ ठाहियलु आहे हिननि जो सॉफ्टवेयर। उन ते हिन जो लोगो ते क्लिक कंदासीं त पाण वटि न्यू टैब में हिकिड़ो हिन क़िस्म जो इंटरफेस नज़र ईंदो। हिन में दोस्तो डाउनलोड ते क्लिक कंदासीं त इहो डाउनलोड थियणु शुरू थी वेंदो। दोस्तो, जीअं ई डाउनलोड थी वञे पंहिंजी फाइल, जेका ज़िप फाइल मौजूदु आहे अब्दुल माजिद बुरगड़ी जी वेबसाइट ते, उहा जीअं ई डाउनलोड थी वेंदी, ॾिसी सघो पिया ही हाणे मुंहिंजे साम्हूं अची वियो आहे ज़िप फाइल। सो दोस्तो, आउं त स्टार्ट डाउनलोड नथो कयां जो मूं वटि ऑलरेडी सॉफ्टवेयर मौजूदु आहे। अचो त हाणे पाण हिनखे हितां इंस्टॉल करे ॾिसूं। दोस्तो, हीअ ज़िप फाइल मूं वटि मौजूदु आहे, जंहिंखे आउं एक्सट्रैक्ट आल ते क्लिक करे हिन ज़िप मां ॿाहिरि कढंदुसि। ऐं ॿाहिरि कढण खां पोयां साथियो ही खुली वियो। हिन में हेठि सेटअप मौजूदु आहे। इहो सेटअप हर आम सॉफ्टवेयर जीअं ई इंस्टॉल करे सघिजे थो। त दोस्तो, डबल क्लिक करे या राइट क्लिक करे हिन खे असां ओपन कंदासीं त इहो रन एज एडमिनिस्ट्रेशन वांगुरु अची वेंदो। हाणे हिनखे येस करे हिनखे आसानी सां इंस्टॉल करे सघूं था। दोस्तो, तव्हां ॾिसी सघो था त मूं वटि अची वियो आहे MB सिंधी ASCII 2.0 हैज़ बिन सक्सेसफुली इंस्टॉल्ड। सो दोस्तो, हाणे क्लोज़ ते क्लिक करे अचो त ॾिसूं वाकई असां वटि सिंधी इंस्टॉल थी चुकी आहे या न। साथियो, हिन पासे ॾिसो टास्क बार में टाइम जे बिल्कुलु पासे मां इंग्लिश ऐं सिंधी कीबोर्ड तव्हां नज़र ईंदा। त हाणे आउं सिंधी ते क्लिक करे लिखी था ॾिसूं त वाकई सिंधी लिखे थी या न। सो दोस्तो, हाणे हिन में आसानी सां सिंधी लिखी सघिजे पई। वीडियो मुकमल ॾिसण जे लाइ महिरबानियूं। सिंध सलामत, साथ सलाम।